नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ास जी 30 में जी जेका स्टाफ कॉलोनी आहे जंहिंमें तक़रीबन 250 खां वधीक घरनि जेके बुनियादी सहूलियतनि खां वांझियल आहिनि। हिन इलाइक़े जे अंदरि न को रोड आहे, न को अहिड़ो रस्तो आहे, न को हिननि खे को अहिड़ी लाइट जी सहूलियत आहे। जेकॾहिं नालियूं आहिनि तॾहिं बि उहे जेके पलटियूं पियूं आहिनि, को बि ख़र्चु कोन्हे। 30 में किरोड़नि रुपया फंड हुजनि था, उन बावजूदि जेके हिन इलाइक़े खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। शायदि ही जेके स्टाफ कॉलोनी वारा आहिनि, ही जेके मुस्लमान स्वीपर आहिनि, उन्हनि खे हमेशह नज़रअंदाज़ कयो थो वञे। हिन अचो तो नवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो छा चवणु आहे। अमा कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजी कॉलोनी में? मसला जाम आहिनि। मसला कॉलोनी में का शइ कोन्हे, बुॾूं पिया गटर में, पाणी न का शइ कोन्हे, का शइ कोन्हे असां वटि। सभु को अचनि इमदादी लाइ करियो, डोड़ो 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 थकी पिया आहियूं, कार्ड नकुली वठियो रखियो छॾीनि, बसि का शइ कोन्हे, का शइ असांखे कोन मिली आहे। कई दान साईं आयो, पीर साहिबु आयो, हिते हिकिड़ो शाह वेठो आहे उहो आयो, कई अचनि था, सभु कुझु कंदासीं, सभु को तव्हांखे ॾींदासीं, का शइ कोन मिली असांखे। भॻल घर भरिया पिया आहिनि, माॻी मींहं में बचनि मथां न किरनि, बसि का शइ कोन मिली असांखे। इहा कॉलोनी जेका सरकारी आहे, हिन ते कॾहिं कमकार थियो आहे? हिते जेका रिपेयरिंग या का शइ का शइ कोन थी आहे, का शइ कोन थी आहे, का शइ कोन थी आहे। सभु ईअं सभिनि जी झूपड़ियूं साम्हूं पयूं, सभिनि जी झूपड़ियूं आहिनि, कंहिंजो बि घर कोन्हे सोलो ठहियलु इंसान वारो। केॾा पाणी पीअण जो या पाणी नलके जो आहे, पैसनि ते वठूं था, पैसनि ते वठूं, नलके जो खारो पाणी आहे पियूं था, केॾी महिल गटर जी धप आहे, केॾी महिल कीअं आहे उहो पियूं था असीं, का शइ कोन्हे। बाबा 50 साल का असीं रहूं पिया। ही जेका बस्ती आहे असांजी, इन में असां घटि में घटि हिते 40 साल थी विया आहिनि। ओ परे खां अचूं पिया बिना मुफ़्त वारे प्लाट, हाणे 5 प्लाट आहिनि। बलजा में असांखे घटि में घटि 80-90 साल थी विया आहिनि। असांजा वॾा वीचारा अचनि पिया। आहियूं असीं सभु मुस्लमान कलमे भाई आहियूं, पर ही पेशो आहे, इन पेशे में कमाइनि था। असांजे के माण्हू रिटायर थी विया आहिनि, हुननि खे अञा ताईं पैसा कोन मिलिया आहिनि। जा कानून जेको आहे 3 महीननि जे अंदरि पैसा ॾियणु खपनि बलजा खे, गवर्नमेंट खे, मगर हिते 2-2, 3-3 साल थी विया आहिनि। जेके असांजा पेंशन में माण्हू आहिनि, हुननि खे पैसा कोन्हे। ऐं असांजी पेंशन जेका अचे थी त केॾी महिल गवस करे छॾीनि, केॾी महिल असांखे 20 तारीख़ पिया ॾियनि, केॾी महिल असांखे 30 तारीख़ पिया ॾियनि। असीं मरीज़ बीमार माण्हू, आख़िर उन पेंशन ते असांजो गुज़ारो आहे। जे असांखे पेंशन ई न मिले त असांजो गुज़ारो कीअं थींदो? तव्हां ई 30-35 साल हिते सर्विस कई आहे, वरी तव्हां चओ था रिटायर बि थियो आहे। भला हींअर जेके बि रखनि था माण्हू, उन्हनि में भला तव्हांजो को हक़ थिए थो? तव्हांजो को माण्हू रखियो अथव? सनकोटा बि आहे, पर सनकोटा में असांखे नौकिरी कोन मिले। असांजा माण्हू वीचारा सभु कचनि में हेॾां पिया भॼनि। मुंहिंजो आहे दीन दुनिया में हिकिड़ो पुटु, जेके मूं पटेवाली में रखायो, इंस्पेक्टर सी रिटायर थियो आहियां, मुंहिंजो हक़ आहे। असां रखायोसीं, पर उनखे पछाड़ी 3 साल हलाए कढी छॾनि, पका ॿिया थिया। इहे PP जी हुकूमत, असां सॼी ज़िंदगी PP खे वोट ॾिनासीं, पर PP वारा वोटनि जे टाइम अचनि था, असांजा अॻियां पोयां हलनि था। असांजा माइट बि आहिनि, अज़ीज़ बि आहिनि। वोटनि खां पोइ असांखे केरु पुछे ई कोन थो। असां वटि बंबू कोन्हनि, खंभा कोन्हनि, लाइट कोन्हे असां वटि, साईं असां वटि पाणी कोन्हे, सुई गैस कोन्हे, गैस कोन्हे। ऐं हुते हिकिड़ो बंबू लॻो पियो, जंहिंमें उहो हल्को लाइट अचे थी, घटि में घटि हल्का पखा हलनि था, जीअं झली हणिजे। हाणे तव्हां उहो हुनखे चेक करियोसि, तव्हां हुनखे ही कैमरा में भरियोसि, ॾेखारियो त हिकिड़े बंबू में केतिरा कनेक्शन आहिनि। तव्हां त शहर जे पासे में वेठा आहियो, छाजे करे तव्हांजी कॉलोनी खे हिते नज़रअंदाज़ कयो अथनि? साईं नज़रअंदाज़ हिन करे जे हिते ग़रीब आहियूं, को ॾंडे वारो न आहे। जे ॾंडे वारो हुजे ज़रूरु असांजे बि को अचे। असीं सभु ग़रीब परिवार, असीं कंहिंखे चऊं, कंहिंखे दायूं? अलाह खे दाईंदासीं। ॿियो अॼु तव्हांजी महिरबानी जो तव्हां अची विया आहियो हिन इलाइक़े में, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं आहिनि। ऐं असांखे मींहुं पए थो, हीउ गटर लेन आहे, चारो तरफ़ पाणी फिरे थो। असांखे मच्छर हिते जाम आहिनि, ऐं हिते को तरक़ियाती कमु कोन थो थिए। ॿिए हंधि थींदो, हींअर लाइन हेठि ताईं पुॻी आहे पाणी जी, कुंड ताईं, पर असां ॾे कोन आई आहे। पर हींअर ताज़ो जेको कुझु महीननि जे अंदरि बल्दियाती इलेक्शनूं थियण वारियूं आहिनि, जेके काउंसलर या ॿिया ज़िले काउंसिल जा मेंबर चूंडबा, उन्हनि में तव्हां छा हींअर अॼु तव्हां रड़ियूं करियो पिया, छा उन्हनि माण्हुनि खे वरी बि तव्हां असां वोट कोन ॾींदासीं न बाबा? असां हिते लिखी बैनर लॻाईंदासीं, असांजा मुतालबा पूरा थींदा, असां वोट ॾींदासीं, खणी कहिड़ी पार्टी जो हुजे। जे असांखां वोट वठंदा त असांजो कमु करे पोइ वोट वठंदा, कुझु न कुझु असां तरक़ियाती कमु ॾींदा। तरक़ियाती कमु न ॾींदासीं, घर में वेठासीं, वोट ई कास्ट कोन करणु ॾींदासीं। केतिरा घर आहिनि भला तव्हांजे बिरादरी? घटि में घटि 100, 200, 250, 400-500 घर आहियूं, जंहिंमें सीधी पाड़ो आहे। हिते जमाली वीचारा रहनि था, महाजर रहनि था, पंजाबी रहनि था, पर असीं हर माण्हू सभु मुस्लमान आहियूं। तक़रीबन तव्हां हिते जा हिन जा मुलाज़िम आहियो? असां मुलाज़िम जेके आहियूं 200-250 घर हिते मुलाज़िमनि जा बि आहिनि। को हक़ कोन थो मिले।
कमु थींदो इंस्पेक्टर हेॾा भॼंदा ओॾा मसी पाड़े में कोन वेंदा हेॾा रेलियूं असांजे माण्हू अची झलींदा हलो बाबा माना छुटी जे ॾींहुं बि हिननि खे झलींदा माना ईद जो ॾिहाड़ो आहे ईद जो ॾिहाड़ो को बंदि कनि था न त पोइ जेको आहे कमु सभु एमरजेंसी हिते कमु आहे ऐं तारीख़ूं कटींदा हिननि खे ब्लैकमेल कंदा हिननि जूं ऐं पघारी जेका नेशनल बैंक आहे हू कमाइलनि जूं पघारूं कटे पिया ॾियनि अलाए छा आहे कहिड़ो खातो आहे नेशनल बैंक त गवर्नमेंट जी आहे उहा पैसा हिननि मुलाज़िमनि जा रखियो छॾनि कंहिंजा 5,000 कंहिंजा 2,000 कंहिंजा पोइ वरी जॾहिं ही दाहिनि था पोइ मिलनि था हाणे पाणी कोन असां वटि गटर जो पाणी जाम आहे पाणी पीअण में पानी पीअण जो अचे थो घरनि में न साईं पैसनि जो वठूं था 20 रुपए गैलन 15 रुपए गैलन ही लाइनूं त लॻल आहिनि पोइ इहो लाइनूं आई कान्हे लाइन हुई ख़तमु थी वई लाइन हुई ख़तमु थी वई असांजे पाड़े ॾे का कुझु कोन आहे कहिड़े कुरैशी जेको लाइन विझे सईद कुरैशी उहो सिर्फ़ु शेखनि वटि वेही हलनि हिन पाड़े ॾे को कुझु कोन आहे ना रोड ना कुझु हू पंहिंजे जॾहिं असीं हुननि जा वोटर ई कोन आहियूं का शइ असां ॾे आहे तव्हां विया आहियो हिननि चूंडियल नुमाइंदड़ विया आहियो असीं सर अलाए 50 दफ़ा विया आहियूं हा कनि था हाउ जी बुख कान्हे हाउ कनि था उनखां पोइ ॿुधनि ई कोन था तक़रीबन कॉलोनी में असीं ॾिसूं पिया एतिरा ॿार हिते आहिनि भला हिते का स्कूल वग़ैरह जी सहूलियत आहे का ना अस्पताल ना स्कूल का शइ कान ना मदरसो कुझु कोन आहे हा का शइ कान आहे हिन जेका तव्हां कॉलोनी में रहो पिया हिननि जो छा तव्हां खां पैसा वग़ैरह तव्हांजा कटींदा आहिनि हा असांजा पहिरीं आहे कटियल आहे जंहिं महिल अलॉटमेंट कयो हींअर पंहिंजा थिया उनमें 600 रुपया गवर्नमेंट बलदिया कटिया चए तव्हांखे रोड पाणी लाइट सभु हणाए ॾींदासीं का अंदाज़ कुझु कोन थियो तव्हां छा कंदा आहियो बल्दिया में ऐं रिटायरमेंट थी वियो आहे पहिरीं बलदिया में मुलाज़िम हुयुसि हींअर भला तव्हांखे पेंशन वग़ैरह मिले थी पेंशन मिले थी उहा पेंशन धिका कॾहिं 20 तारीख़ कॾहिं 25 तारीख़ कॾहिं 15 तारीख़ घणी मिलंदी आहे 7.5 एतिरो अरसो ऐं चाचा बल्दिया में तूं 60 साल कहिड़ो कमु कंदो आहीं तूं मिशीन हा मिशीन में तो धक्को लॻो आहे टको हिकिड़ो कोन मिलियो आहे रिटायर कयो धक सां छा बांह तव्हांजी ख़तमु थी वई हॾियूं निकिरी वियूं हा साईं थोड़ा जोर सां गला हॾियूं न साईं निकिरी वियूं नाज़रीन तव्हां बल्दिया जे स्टाफ कॉलोनी जा वीचार ॿुधाईंदा हिननि जो चवणु आहे त असां जेकॾहिं सॼी ज़िंदगी हिते बल्दिया खे ॾिनो आहे ऐं शहर में कमुकार असां कया आहिनि सफ़ाईअ बि कमु कयो आहे मगर हिन कॉलोनी खे हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे ख़ासि तौर ते हींअर बि कुझु अरसो पहिरीं जेका आहे कुझु इलाइक़नि के अंदरि जेकॾहिं पाणी जी लाइन विछाए ॾिनी वई मगर हिन कॉलोनी खे शायदि कंहिंजी नज़र कोन पई पए त हिननि खे न कॉलोनी के को पाणी जी लाइनूं आहे न हिननि वटि का स्कूल आहे न हिननि वटि का अहिड़ी सिहत जी सहूलियत आहे हिननि जेके नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार आहे जेके रोडनि ते या घटियुनि में जेके रांदि खेॾे नज़र अचनि था ऐं ख़ासि तौर ते हिननि जो इहो बि चवणो हो जेके असां सॼी ज़िंदगी बल्दिया में कमु कयो आहे जेकॾहिं कचनि मुलाज़िमनि में असांजा कुझु माण्हू रखियाऊं उन्हनि खे बि नज़रअंदाज़ करे कढी छॾियऊं या उनखे पघार कोन ॾिनऊं जेकॾहिं हीअ असां सां गॾु पाण हिकु पीरसन मौजूदु आहे जंहिंजे पाण तव्हां हथ जी हालत ॾिसी सघो था हिन जो चवणो त मूं सॼी ज़िंदगी बल्दिया में कमु कयो मगर न हुते मुंहिंजे कंहिं औलाद खे नौकिरी मिली न असांखे कुझु मिलियो ख़ासि तौर ते हिन कॉलोनी वासी जेके स्टाफ कॉलोनी वासी आहिनि हिननि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे को बि हुकूमत अचे थी या पीपल्स पार्टी जो दौरु अचे थो या हितां जा चूंडियल नुमाइंदा अचनि था ऐं अॼु बि हिननि जा जेके हौसला बुलंद आहिनि हिननि जो चवण त असां हमेशह पीपल्स पार्टी खे वोट ॾियूं था मगर असांखे अॼु ताईं पीपल्स पार्टी हुकूमत तरफ़ां को बि कमु न कयो आहे न हुननि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट जो को कार्ड मिलियो आहे न कोई अहिड़ी को ज़कात फंड मां हिननि खे मिलियो आहे ही उहे माण्हू आहिनि जेके शहर जे हर ॾुखे टाइम ते हर ॾुखियनि मसइलनि में ख़ासि तौर ते रोडनि ते जेको वॾो वॾो पाणी बीहे थो या बरसातनि में पाणी अचनि था उहे कढनि था मगर हिननि खे हमेशह नज़रअंदाज़ थो कयो वञे उहो हिननि जे अॼु तव्हां पाण कैमरा जे अख सां हुन इलाइक़े वासियुनि जी तव्हां हालत ॾिसो हुननि जेके मासूम ॿार आहिनि पेरनि उघाड़ा आहिनि सख़्तु गर्मी
गर्मी सभु हिननि खे जेको लाइट बि न हुअण जे बराबरि आहे। अचो त हुन हवाले सां हिकु औरत असां गॾु मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था कयूं। अमा कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे हिते? बाबा हिते ना को खंभा आहिनि, ना को गैस आहे, ना पाणी आहे, ना स्कूल आहे, ना मस्जिद आहे, कुझु बि कोन आहे हिते। को सहूलियत कोन आहे, को बि कोन थो असांजी ॿुधे, कुझु बि कोन आहे, न को बेनज़ीर वारो फंड, न को ॿिया कुझु बि कोन आहे, असांखे कुझु बि कोन थो मिले। असांजे छाजे करे भला तव्हांखे एतिरो नज़र अंदाज़? असीं लावारिस आहियूं, अलाए छा आहियूं, हीउ पारो लावारिस आहे, हिते केर बि कोन आहे वारिस। वोट लाइ अचनि था वारिस थी, बाक़ी हू केर बि कोन आहे। हाणे बि वोट में कंहिंखे ॾींदो बेनज़ीर? आहियूं बेनज़ीर खे, ॿियो कंहिंखे ॾींदा आहियूं, भले मरी वञूं त बि ॾींदासीं बेनज़ीर खे। माना अव्हांखे कुझु बि थींदे वोट त बेनज़ीर जो आहे न, भले कमु कनि या न कनि। मरंदासीं हुते। हा भाई केॾा वञूं? टंकी मारा हुजनि, वोट सबके तो मिले, फ़ाइदो आहे कोन, ना को रोड था ठहनि, ना को पाणी आहे। असांजी न्याणियूं शाणियूं वञनि था न, ॿार दॿा वॿा भरी था अचनि था पाणी। असांजो जेको घर आहे जेको उहो बारिश बोर्ड मां न टुटी वियो आहे घर। छा कंदो आहीं तूं? मुंहिंजो कमु आहे सफ़ाई वफ़ाई जो आहे, मज़दूर माण्हू आहियां। मज़दूर आहीं या हिन बल्दिया वारनि जो मुलाज़िम? बल्दिया जो मुलाज़िम आहियां। कच्ची नौकरी आहे पक्की आहे तुंहिंजी? कच्ची आहे साईं, ऐं स्कूल बिस्कूल मुंहिंजी 4000 पघार आहे साईं। 4000 ते तूं केतिरो कमु कंदो आहीं? 8 घंटा मुंहिंजी ड्यूटी आहे। ऐं ड्यूटी करे न को पाणी आहे, न को रोड बोड ठहिया आहिनि, न को छा। कीअं तुंहिंजो भला गुज़र सफ़र थींदो आहे? 4000 रुपए मां तूं कीअं गुज़र सफ़र? झोपड़ी बि किरी पई आहे साईं, असां परेशान लॻा पिया आहियूं। असांजे ॿार बच्चा आहिनि जो पाड़े वारा जा बाथरूम आहिनि, उहे झंग भंग जो ख़्यालु करणु उॾां था वञनि। तव्हांजा भला बल्दिया जा मुलाज़िम सदाईं एहतजाज कंदा आहिनि, असां कचनि मुलाज़िम खे पको कराईंदासीं, भला तव्हांजे लाइ कॾहिं ॻाल्हायो अथनि न? न साईं, असां कहिड़ी कोन ॻाल्हाए, वोट ॾियण वारा सभु कोई अचनि था हिते, फ़ाइदो असांखे थिए कोन थो। इन नालियूं वालियूं बि भरियूं पियूं आहिनि हिते। हिन तूं 4000 रुपए में केतिरो कमु कंदो न? कहिड़ो तोखां कमु वठंदा आहिनि? कमु बसि जेको आहे जेको करणु था, सफ़ाई जो कमु आहे असांजो। असां मज़दूर माण्हू, 8 घंटा आहिनि, पघार बि घटि आहे, असांजी परेशानी असांखे वधीक आहे। तूं छा कंदो आहीं? साईं असां बेरोज़गार वेठा आहियूं। पहिरीं कचनि में हुआसीं, कचनि में बि कढे छॾियो असांखे, पघारूं खाई विया 6-6 महीननि जूं, 7-7 महीननि जूं। उन खां पोइ हींअर बेरोज़गार वेठा आहियूं, ना लाइट आहे, ना गैस आहे, ना पाणी आहे मिठो, ऐं ना को हिते का सहूलियत आहे, कुझु बि कोन आहे, का बि सहूलियत कोन आहे हिते। तव्हांजो पघारूं खाई विया, पोइ तव्हां हुननि खे कॾहिं चयो त असांखे पघारूं ॾियो? असां उन्हनि खे जाम चयो पर हू खाई विया, चवनि था कोन आहे, हीअ आहे हू आहे। ऐं पकनि में माना हुननि असांखे चयो 3 महीननि खां पोइ पको कंदासीं। असां कमु बि कयो ऐं पूरी ड्यूटी टाइमिंग बि ॾिनी, तॾहिं बि असांखे गॾे छॾियो, पघारूं बि खाए विया। ऐं हींअर जेको आहे मुंहिंजो नंढड़ो आहे, हुनखे नीड जी हॾी में फोड़ो आहे, ठीकु आहे। डॉक्टर चवनि था त 2 लख रुपया खणे अचो त ऑपरेशन थींदो। हाणे हींअर आऊं बेरोज़गार माण्हू किथां खणी अचां? तव्हां इहो सोचो, मुंहिंजो वाली साहिब जो पघार तव्हांखे रुपयो बि कोन ॾिनो अथनि जेतिरो? रुपयो बि कोन मिलियो। वाली साहिब जो जेको उन महिल टीएमओ केरु हुजे तव्हांजी पघार कोन ॾिनी आहे? उन टाइम टीम कहिड़ो को ख़बर कोन हुई। ऐं उन खां पोइ वरी कहिड़ो कमु वठंदा भला तव्हां हुते? सफ़ाई जो वठंदा, गटरनि जो वठंदा, कॾहिं गटरनि में हूंदासीं, कॾहिं झाड़ू में हूंदासीं, कॾहिं नालियुनि ते हूंदासीं, ईअं कमु वठंदा। कहिड़ा मसइला आहिनि कॉलोनी में भला? जी साईं, हिते लेट जो सिस्टम आहे सॼो कोन आहे, ऐं उन खां पोइ माना हिते को सफ़ाई जो बि कोन आहे। माना जीअं केॾी सभु मुलाज़िम आहिनि, पर हिते सफ़ाई बि कोन आहे, पाणी बि कोन आहे, ऐं हिते का शइ कोन आहे। ऐं उन खां पोइ असीं जवान आहियूं, असांखे को नौकिरी कोन आहे। ऐं उन खां पोइ असांखां 9 महीना कमु बि वरिता, रुपयो बि कोन ॾिना। पिछा जो चवनि था की मथां खां ऑर्डर ई कोन आहे। असांखे माना गॾे छॾिया, हुन खां पोइ असीं 100 रुपया 50 रुपया मज़ूरी कमायूं था, हुन मां पोइ अटो करूं था। हिते जा नौजवान को पढ़ियल लिखियल आहिनि? जी हा, पढ़ियल लिखियल आहिनि, पर आहिनि बेरोज़गार सभु, को रोज़ी जो कोन आहे। माना 50-60 में पकोड़ा विकिणनि या दही विकिणनि, हुन मां गुज़ारो हले सो हले, न त बसि। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं वटि विया आहियो तव्हां? हिन कॉलोनी जा माण्हू कंहिं वटि विया आहियो? चूंडियल नुमाइंदनि वटि या ॿिए कंहिं वटि तव्हां विया आहियो कॾहिं पंहिंजे मसइलनि लाइ करे? जी हा साईं, आफ्ताब जलानी ताईं सभु ताईं विया आहियूं, पर कंहिं कोन ॿुधियो आहे, कंहिं कोन ॿुधियो। चवनि था भई ॾींदासीं, जॾहिं क़यामत ईंदी तॾहिं ॾींदा, जेसीं ताईं त माना को आसरो कोन आहे असांखे। गोॾे खां मथे पाणी अचेल ते, राति जो 2-2 बजे असां पाणी था कढूं। हर ॻाल्हि न लाइट आहे, न बिजली आहे, न का शइ कोन्हे। हींअर ताईं झूपड़ा लॻा पिया आहिनि। पर गैस तव्हांजे हिते भर में गैस या को लाइट जी सहूलियत में? गैस आहे पर परी गली में आहे, हिन छाजे करे तव्हांखे कोन था ॾियनि? बसि नथा ॾियनि ॾाढा मुड़ुस। परमिट कोन आहे, परमिट कोन्हे, का शइ कोन्हे। हा, ऐं बिजली जा थंभा वग़ैरह बि लॻल कोन्हनि? बिजली जा थंभा बि कोन आहिनि, सा का शइ कोन्हे। चवां पियो, पीअण जो पाणी भला किथां आणींदा? पीअण जो पाणी असां टंकी था वठंदा आहियूं, 20 रुपया गिलन ॾींदा, 25 रुपया गिलन ॾियनि था।
तॾहिं गुज़ारो था कयूं गरीब माण्हू केॾा घणे गैलन वठंदा आहियो? 20 रुपया हिकिड़ो गैलन पीअण वारा इहो ये पानी वारा 20 रुपया हिकिड़ो गैलन था ॾियनि ॿुधा हीअ ना गैस भला घटि मां घटि गैस पाणी थो ॾियनि बाबा 4 गैलन वठूं था रोज़ानी ॾींहं में ज़ाहिर गर्मी लॻी वई आहे छा करियूं भई पीऊं या हाणे वेंजूं छा करियूं असां सां वयल भला गैस पाणी थो ॾियनि ॿियो नथा ॾियनि गैस पाणी थो ॾियनि इहो त का सहूलियत करो इहो त को ख़ुदा खे मञनि इहो त करनि तव्हांखे ठंबा नज़र अचनि पिया को ठंबा आहिनि को गैस आहे को लाइन आहे को पाणी आहे वयल असां न केरु कोन थो ॿुधे ख़ाली इहे ॻाल्हियूं करे हलियो था वञनि बसि वोटनि वारा बि चाचा कहिड़ा मसइला आहिनि हिन कॉलोनी में छाजे करे भला हिन कॉलोनी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे असां हिते ॾिसूं पिया भर पासे इलाइक़नि में रोड रस्ता बि ठहिया पिया आहिनि मगर तव्हांजी कॉलोनी गटरनि जो ॾेख ॾेई रही आहे हिते जेको पाणी पीअण लाइ बि हितां जे रवासियुनि जो चवण त असांखे कोन थो मिले पैसनि सां पाणी पिया मिले छाजे करे भला इहो एतिरो नज़रअंदाज़ कयो वियो आहे? सही ॻाल्हि इहा आहे त असां 25 साल असांखे हिते थी विया आहिनि पर हर कौंसलर या नाज़म जो दौरु आयो आहे मुस्लिम लीग जो दौरु आयो आहे ऐं हर पार्टी सां गॾु हुउसि पीपल्स पार्टी सां बि गॾु हुउसि MK वारनि सां बि हुउसि ऐं मुस्लिम लीग सां बि नवाब ग्रुप सां बि गॾु हुउसि पर हिन लीडरनि खे असां वोट ॾिनो पर हिन कानूनी में असांखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे कंहिं कोन ॿुधो असां हली हली आख़िर बेज़ार थी पियासीं पोइ सईद कुरैशी आयो चए असां कराए ॾींदासीं असांखे उहो बि कोन मिलियो पोइ MK मां आई असांखे हिन गटर लाइन पाड़े में जेको विझी ॾिनई पाणी जी जॻह असांखे हितां विझी ॾिनई बदमाशी तौर ते हिननि जेको आहे हितां कमु कयो पर असां उहो बि चुप कयोसीं उन टाइम नाज़िम दस्तगीर जो टाइम हो गटर लाइन विझी ॿिन्हिनि पासे असांखे जेको आहे तबाही में मचाए छॾी हाणे गटर लाइन टुटल आहे DC ॾिसी वियो DPO ॾिसी वियो उन टाइम चेरमीरी दौर में कुझु कोन थियो कंहिं कोन असांजी ॿुधी ऐं उन टाइम यूनियन जो बि नायक सदर हुउसि पर कंहिं इन ॻाल्हि जो कोन ॿुधो बल्दिया में सैनेटरी जमादार हुउसि कंहिं कोन ॿुधो असां दरख़्वास्तूं ॾेई ॾेई बेज़ार थी वियासीं हीउ कचो इलाइक़ो रोड हिननि जॾहिं गटर लाइन विझी त इहे मिड़ई घटियूं असांखे पको ठाहे ॾिनई यानी गटर प्रेशर लाइन माण्हुनि जो रोज़गार जो ज़रियो कहिड़ो आहे भला? साईं रोज़गार इहो ई आहे हिते जेके बि मुलाज़िम आहिनि सभु आहिनि वीचारा ईअं बेधिका पिया खाइनि ऐं असां रिटायर्ड मुलाज़िम आहियूं असांजी केरु ॿुधे कोन थो ऐं जेके असांजी नई नस्ल आहे उहा बि ईअं धिका बि खाए कंहिं बंगलियुनि में कमु बि करे कोई प्राइवेट कमु स्कूलनि में बि करे पर जिन्हनि लीडरनि खे असां चयो आहे पर उन्हनि लीडरनि असांजी को कोन ॿुधी ना यूनियन ॿुधे थी ना DC ॿुधे थो ना DPO ॿुधे थो केरु असांजी ॿुधे ई कोन थो असां हली हली थकी पिया आहियूं आख़िर हाणे असां फ़ैसिलो इहो कयो आहे चाहे पीर आफ्ताब अचे चाहे MK अचे चाहे मुस्लिम लीग हुजे असां वोट कोन ॾींदासीं असां हाणे चुप करे पंहिंजो घर झले वेठा आहियूं कमु उहो ई कोन थियनि था असांजो फ़ाइदो त आहे कोन जो वोट ॾियूं वोट ते असां 350 वोट आहिनि वठियो वञनि असांखे ठगारे पर हेॾां हल केरु अचे मुंहुं कोन थो बसि इहे पोइते हूंदा आहिनि कमु जेको आहे स्कीम नंबर 2 आहे नासर कानूनी आहे इॾे पाणी आहे गैस आहे हर ॻाल्हि आहे पर असां वटि कुझु कोन आहे भला हिते ज़कात खाते में बि करोड़े रुपया अचनि था उन खां अलावा बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा अचनि था भला तव्हांखे को मिलिया? साईं हिते जेके बि ज़कात में फंड आया आहिनि त हिते कंहिंखे बि कोन मिलियो आहे असांखे त इहा बि ख़बर कोन आहे बल्कि असांजो बि हक़ खायो वञनि ज़कात फंड त परे जी ॻाल्हि आहे पर असांजा बि हक़ खायो वञनि हक़ उन्हनि खे मिलनि था जो ग़ुलाम आबाद शाह वेठो आहे इहे अॻुवाणी करनि था असांखे अॻिते वेचो छॾनि मीर साहबु आहिनि हिते आयो हिकु दफ़ा चकर मारे वियो आहे मीर कानूनी में रहे थो उन बि कोन ॿुधे ॼाणी अॻुवाणी करनि था पर असांजी ॿुधे केरु कोन थो पैसा भरियो हिते अचनि था पोइ पंहिंजी मनमानियूं कनि था पैसा रसाइण लाइ ऐं पाण खे सर्वाइव करण जे लाइ हू जेके सरकारी ख़ज़ाने जो बेदरिया इस्तेमालु कनि था को कमु थिए कोन थो हाणे तव्हां ॾिसो शहर में वञो रोडनि जी हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे इनक्रोचमेंट जेका आहे हू वधियल आहे ऐं इनक्रोचमेंट जे करे मेन शहर में रस्ते में लंघण जेको ॾुखियो थी वियो आहे हींअर मिड़ई थोरो ट्रैफ़िक वारनि कमु कयो आहे वीचार रसी ॿधी आहे बाबा रसी सां कमु थोरी थींदो इनखे एतिरो वेकिरो करियो इनजी माप करे बाक़ाइदा बल्दिया वारनि जो हीअ ज़िम्मेवारी आहे त माप करे ॾिसनि त केतिरी गवर्नमेंट जी जाइ आहे उन गवर्नमेंट जी जाइ खे उहो ख़ाली कराइनि जीअं माण्हुनि जो लंघ जेको आसानु थिए ऐं इन में वॾे में वॾो जेको हिन टाइम सम्झां थो मीरपुर जो मसइलो आहे पाणी जो मसइलो आहे कंहिं बि इलाइक़े में पाणी सुठो ऐं साफ़ु आहे ई कोन तव्हां ॾिसो टे ॾींहं पाणी कोन थो अचे ख़ल्क़ केॾो परेशान आहे पाणी वारनि सां राब्तो कयोसीं हुननि चयो त भई
असांजी लाइट कटी पई आहे, लाइट वारनि चयो त भाउ हू बिल कोन था ॾियनि। अब जेकॾहिं बिल कोन था ॾियनि त PC1 ठहंदी आहे कंहिं बि इदारे जी, इहा सालाना जेके ख़र्चनि जो काथो लॻायो वेंदो आहे, उन में लाइट जा, पाणी जा, मज़दूरनि जे पैसनि जा, यूटिलिटी बिल ॿिया टिया सभु हूंदा आहिनि। हू बि जेकॾहिं हू बि पैसा केॾां विया, जेकॾहिं वापडा खे पेमेंट न थी त पैसा केॾां विया। सो इहे सभु शयूं आहिनि, इन शयुनि खे मिली करे शहर खे खंडर बनाए छॾियो आहे। को वाली वारस ऐं पुरसान हाल कोन्हे। इन करे आउं सम्झां थो इन ते वस वारनि खे, इख़्तियारी वारनि खे, गवर्नमेंट खे तवजो ॾियणु खपे। ऐं सभिनी खां वधीक ज़िम्मेदारी हिन सिंध जे शहरनि जी, तोड़े ॿाराड़नि जी सभिनी खां वधीक ज़िम्मेदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी आहे। हू ॿई जेका आहिनि हिते इक़्तिदार में भाङे भाईवार आहिनि ऐं इक़्तिदारी हिसेपती में शामिल आहिनि। इन करे उन्हनि खे गॾिजी करे अहिड़ो को रस्तो कढणु खपे त जीअं अवाम जी मुश्किलात जो इज़ाफ़ो नफ़त न थिए ऐं अवाम सुख जो साह वठे। नाज़रीन, हिते स्टाफ कॉलोनी वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणो त असां जेको मुसलसल नज़र अंदाज़ थिया आहियूं, हिन वक़्तु जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, भलारो महीनो आहे, उन महीने जे करे बि जेको ईद जो टाइम बि अचण वारो आहे, न हिन कॉलोनी में सफ़ाई ख़ासि तौर ते पीअण जे पाणी जी अणाठ आहे। हिते जा जेके माण्हू आहिनि उहे पीअण जो पाणी बि पैसनि सां वठी रहिया आहिनि। अचो त हिन औरत सां ॻाल्हि ॿोल करियूं, छा चवणा अमां हिते कहिड़ा मसइला आहिनि भला तव्हांजे? हीअं रमज़ान जो भलारो महीनो आहे, भला माण्हू अचनि, ना गैस, ना लाइट, ना पानी, ना को इंसानों के रिटायरमेंट वारनि खे पैसा ॾियनि, वीचारा नंढड़ो ईअं ऑपरेशन थियणी आहे हिन जी कराची में, हाणे पैसा ॾियनि त हुनजी थिए न ऑपरेशन। के साल थी विया आहिनि, हीअ बल्दिया जो हाल ॾिस, हक़ बंदि सॼो खायो वेठी आहे, ना नौकरियूं ॾियनि, ना कुझु ॾियनि, वीचारा बेरोज़गार वेठा आहिनि, इहे वेठा आहिनि। छा इंसान कजे, बाक़ी वोट त असांखां वठियो वञनि, ठाहिनि कुझु कोन था। अब दिखला नाज़रीन, ही तव्हां ॾिठो हूंदो, हिकु जेको नौजवान आहे, हीउ बल्दिया में कुझु अरसो ही कमु कंदड़ हो, मगर हिन जो जेको मासूम ॿारड़ो आहे हुनजी तव्हां पाण हालत ॾिसो त हिन जे ॿारड़े जे इलाज लाइ बि केरु कोन थो ॾे। किरोड़े रुपयनि ज़कात फंड में अचनि था, बेनज़ीर इनकम सपोर्ट अचे थो, मगर हिन मासूम ॿारड़े जी तव्हां पाण ॾिसो हिन जी हालत कहिड़ी लॻी पिया। उन्हनि माण्हुनि खे बल्दिया मंझां कढी ऐं उन्हनि जो पघारूं बंदि कराए वियूं आहिनि। हीअ चवनि था त असांखे इलाज कराइण लाइ बि असां पैसा कोन्हे, एतिरे ताईं खाइण लाइ बि का शइ कोन्हे जो असीं इलाज कराए सघूं। छा थो थिए भला हिन ॿारड़े? हिन जी ऑपरेशन थियणी आहे भाउ, वीचारो सुम्हे कोन, घोड़ो ॼाए जमंदो आहे। हक़ बंदियुनि जे ॾाढे जो रहियो पियो, ॾियणी कोन था। केतिरो अरसो तुंहिंजो पीउ मुलाज़िम हो? तकरीबन रिटायर थियण वारो, बाक़ी 2 साल हुआ। भला पैसा मिलिया रिटायरमेंट? 1 रुपयो बि कोन मिलियो आहे, 1 रुपयो बि मिलियो कंहिंखे बि कोन मिलियो आहे। उहो जो पैसो मिलिया हुनजी ऑपरेशन कराया आहे। नालो छा आहे तुंहिंजो? नालो मुंहिंजो सनी। घणो ख़र्चु आहे हिन जे ऑपरेशन ते? हिन जे ऑपरेशन ते 4 लाख चवनि पिया, 4 लाख चवनि पिया। था चवनि छा आहे भला हिनखे? हिन ते माना जेको ऑपरेशन आहे न, सॼो ई दिमाग़ जूं रगूं, टंगू जूं रगूं, हीउ ॾिसो, हीउ जेको टंगू जूं रगूं हेॾा होॾा सभु माना हिन ॻोड़े में आहिनि, हिन ॻोड़े में आहिनि। त माना हीअ ऑपरेशन थींदो त हीअ हली सघंदो। तुंहिंजे पीउ जी तोखे पेंशन कुझु बि कोन मिली आहे, रुपयो बि कोन? पेंशन मिले थी, पेंशन मिले पई। रिटायरी जो 1 रुपयो बि कोन मिलियो। घणा पैसा आहिनि रिटायरमेंट जा? रिटायरमेंट जा जाम आहिनि, 1 रुपयो बि कोन मिलियो आहे। नथो हींअर आहे फोत थी वियो? फोत थी वियो आहे, फोत थी वियो आहे। त तॾहिं करे कंहिं वटि विया आहियो जेकॾहिं असांखे रिटायरमेंट जा पैसा कोन? साईं असां बल्दिया में जाम रुलिया आहियूं, बल्दिया वारा चवनि था पैसा करायो, बल्दिया वारा चवनि था पैसा करायो त निकिरंदो, न त न। पैसा ॾियूं त पोइ निकिरनि, न त न। रिश्वत असां वटि कान आहे, जेका ॾियूं था चेक बाल थियनि, ईअं त थियनि त कोन था बाल। 20,000 30,000 वठनि था, त 50,000 जो चेक ॾियनि था, त पोइ असांखे फ़ाइदो कहिड़ो? हा कुझु कोन आहे। 30-35,000 किथां आणियूं ग़रीब माण्हू, जेको इहे ॾियनि था। पर 6,000 में भी गुजारो कोन थो थिए। बहरहाल बल्दिया में जेको असांजा पीउ गुज़ारे वेठा आहिनि, त उहो रिटायर थी चुका आहिनि, असांखे हक़ उहो कोन थो मिले। जो पहिरीं हो दौर भई पीउ रिटायर थिए त हुनजे पुट खे नौकिरी मिले, उहो कोन थी मिले असांखे। उहो असांखे वञी पीपल्स पार्टी जी हुकूमत में नौकरियूं पंहिंजे माण्हुनि खे, गार्डन खे, हिननि खे धंधो असांजो, असांजी ॿुहारी जी नौकरियूं पंहिंजा माण्हुनि खे पिया ॾियनि, उहो अचनि ई कोन था टूटियनि ते, ऐं खाइनि वेठा पघारूं, ऐं असांजो हक़ बंदि उन्हनि खे ॾियनि पिया, असांखे मिले कोन थो। असांखे हा करे असांखे भॼाए था छॾनि। तव्हां छा कंदा आहियो? सर आऊं पढ़े पे हिते रहंदो, मुंहिंजे पड़ोसी आहिनि, असां पाण बेरोज़गार आहियूं। हिते असांखे न को रोज़गार मिले थो। केरु आहियो तव्हां पाण? ऐं पाण शेख आहियां सर, हिन इलाइक़े में रहूं था। ऐं असांजो पाड़ो आहे हिते, न असां वटि लाइट जो सिस्टम आहे, न गैस जो सिस्टम आहे, न पाणी जो सिस्टम आहे।
ना ही को असां वटि को सियासी अॻवान अचे थो, जेको अचे थो सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद लाइ अचनि था, बसि हुननि खे पंहिंजो मफ़ाद खपंदो आहे, टेंट में अचनि था, ॼण ग़रीब खां ज़रूरत आहे थी, बाक़ी हू केरु कोन थो अचे हिते, जेको बि पंहिंजी महिनत पाण करे कमाऊं था, न को असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में पैसा ॾियनि था, न को गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे हिकु रुपयो मिलियो आहे। असां जेको बि हिते पाड़े में रोड रस्ता करायूं था, पंहिंजो सीमेंट तगारी वठी पंहिंजी मज़दूरी घर जी करे पंहिंजो पाण करूं था, हिते केरु असां वटि कोन थो अचे। तंहिं महिरबानी असीं इहो कंदासीं त असांजे पाड़े में नज़रअंदाज़ न कयो वञे ऐं हिते बि कुझु ॾिसियो वञे, रस्ता रोड असांखे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे, लाइट जी सहूलियत ॾिए, गैस जी सहूलियत ॾिनी वञे। सरकारी मुलाज़िम आहिनि हिते पाड़े जा, बल्दिया जा गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि, पर हिननि खे बि उहो बि कोन नज़रअंदाज़ कयो वञे थो। छा थियो भला इनजो? 4-5 साल थी वेंदा था, गुम थी वई आहे। नालो छा अथसि? समरीन। कहिड़े इलाइक़े मां गुम थी आई? बालेशन जे इलाइक़े मां। ते 4-5 साल थी विया आहिनि, नज़र कोन अचे थी, ज़मीन खाई वियल आसमान। केतिरी उमिरि में भला ही गुम थी आहे? उमिरि त ख़बर कोन हुई, पर मूंखां वॾी हुई उमिरि में, कद नंढो हुअसि। न भला हिन में तव्हां पुलिस खे इतला कयो या ॿियो कहिड़ो मसलो? जाम कोशिशि कई, सभिनि पुलिस बि मदद कोन कई, के बि मदद कोन कई। के थाणे ते रिपोर्ट वग़ैरह दाख़िल कराई? जी हाँ, सभिनि वटि वियासीं, पर सभिनि चए हा 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 सा हा मिलायो, केरु कुझु कोन कई। भला 4-5 सालनि जे अंदरि कोई टेलीफोन ते राब्तो तव्हां सां वियो? न बिल्कुलु बि न, किथे बि कोन। केरु चवनि था हैदराबाद थाणे में आहे, केरु चवनि था किथे आहे, केरु चवनि था किथे आहे, पर किथे बि नज़र कोन अचे। बि थाणे में छा मसलो भला, ही कहिड़ो कमु कंदी हुई? कहिड़ो बि कमु बसि हिते हूंदी असीं, जीअं मुड़ुसु छॾे ॾिनो न तीअं माना बंगला कमु वमु कंदी हुई, पोइ हुतां गुम थी विया, पोइ ख़बर कोन। बंगलनि ते कमु कंदी हुई? हा जी, पोइ हुतां गुम थी विया, नज़र कोन आई आहे, जीअं गुम थी विया को पतो ई कोन। तव्हां सां कॾहिं राब्तो बि कोन कयो अथसि? जी न। कहिड़े थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे? ही मिरपुर ख़ासि थाणो कोन आहे पर जी हा, हिते असीं रिपोर्ट कयासीं। न पर तव्हां चओ था को चवंदा थाणे में आहिनि या के जेल में आहिनि, भला तव्हां इहो पुछा कोन कई आहे त कहिड़े छाजे लाइ जेल में कोई मसलो कोन? असीं पुछूं था, चवंदा केरु चवनि था आहे कोन जेल में, असीं जेल में वियासीं आहे कोन, हुते बि कोन, किथे बि कोन, नज़र बि कोन अचे पई। तव्हांजो छा शक आहे भला? असींखे इहो ख़बर शक आहे त केरु किथे अलाए के खपाई आहे या के किथे गुम करे छॾिया, के अगवा कई आहे, जिथे बि हुजे असींखे ॻोल्हे ॾियो। बसि साधारण जीअं असांजो गुज़रान हले पियो, ग़रीब हाल सां ईअं हले पियो। ॾिस मुंहिंजो घर वारो काठियूं में वढे, मुंहिंजो भाउ पाणी ते पियो वञे, असांखे कंहिं ॻाल्हि जो सुख कोन आहे, कंहिं ॻाल्हि जो बि। शुरू खां वठी हिते जीअं वेठा आहियूं न, कंहिं ॻाल्हि जो सुख कोन आहे असांखे। नेट जो बिल बि असांजे मथां एतिरो थो अचे जो असीं बिल ई कोन था पियारे सघूं। हे ॾिस रोड जेको ठहे पियो न, हेसिताणी पाणी आयो आहे, वरी असां हिते लेन हिते बंदि करे छॾियोसीं। टंकी में भरे थो अचे, इहो असांखे 10-12 साल थी विया आहिनि। असांजा ज़ुल्म में कुझु ई कोन आहे असां वटि, छा कयूं? ग़रीब माण्हू केॾा वञूं? वॾा माण्हू वोट वठी था वञनि, कमु करनि ई कोन था। यहाँ पर बहुत बुरे मसले हैं, गरीब बच्चे आवाम है, पानी नहीं है, गैस नहीं है, लोग परेशान है, इधर बच्चे गुम हो रहे हैं, लोग बीमारी से मर रहे हैं, पानी की कोई गरीबों के लिए सहूलत करनी चाहिए। हम तो ख्वाजा सरा फ़कीर हैं, हिजड़े आवाम के साथ हमारी भी रोज़ी है, ये आवाम के पास होगी खुशहाली तो ये लोग हमें भी देंगे। अल्लाह इन्हों के बच्चों की खैर करे, बड़े लोगों को चाहिए गरीबों की मदद करें। नाज़रीन, हिते बल्दिया जे स्टाफ कॉलोनी वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो जेके सॼी कॉलोनी जेका आहे बुनियादी सहूलियतनि खां वांझियल आहे, हिननि जा जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि खे बि तव्हां ॾिसो केॾा मुख़्तलिफ़ जेके पुरसरार बीमारियुनि में मुब्तला आहिनि, पर गुरबत सबबु केतिरा ई माण्हू जेके हिननि जा रिटायर थी विया आहिनि, उनखे रिटायरमेंट बि सही कोन पई मिले। उन खां अलावा हिननि जा जेके कचा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पको न करे, बल्कि उन्हनि खे हुतां कढे वियो। हीअ उहा कॉलोनी आहे जंहिं वटि हिन रमज़ान जे भलारे महीने में जेको पीअण जे पाणी जी तव्हां ॾिसो त मशकूं भरे जेके माण्हू हिननि खे पाणी जेको पैसनि सां वठी रहिया आहिनि, हुकूमत खे घुरिजे फौरी तौर ते नोटिस वठी हिन कॉलोनी वारनि जा मसइला हल कया वञनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर ख़ासि।